या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अलैका या खातमुन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह अज बज़ुलहज बरोज़ इतवार आचर जे दिहाड़े ते रिपड़ी बहारो जी दरगाह है उते सैयद अमीर शाह बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह उन जे रोज़े में आरीजा बिरादरी जे तरफ़ां जेको प्रोग्राम रखियो आहे उते लख सलवा सगोरी पढ़ंदासीं। उन जेको असां वञूं पिया ऐं सॼी सिंध में 24 साल हले थो तंज़ीम खे। सन 2000 में मूं जमात ठाही। हर मुसलमान जे घर, अहले सुन्नत वारनि जे घर, अहले तशी वारनि जे घर, औलिया अल्लाह जे मज़ारातुनि ते ऐं लख सलवा शरीफ़ पढ़ायूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह सॼी सिंध में हर ॻोठनि में, शहरनि में ऐं अल्लाह जे वलियुनि जे दरगाहुनि ते वञूं था। उते आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लख सलवा शरीफ़ पढ़ायूं था। ऐं इंशाअल्लाह मां सॼी दुनिया जे मुसलमाननि खे इहो पैगाम ॾियां थो त पंहिंजे घरनि में लख दुरूद शरीफ़ पढ़ायो।